आम ख़बर ॾिनी त सेनेट में आज़म स्वाती जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। केस आज़ाद करण जे लाइ नारेबाज़ी कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त एहतिजाज जे बावजूद सेनेट चेयरमैन पारां कार्रवाई जारी रखी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं त टैक्स लाज़मी तरमीमी बिल पेश कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, सेनेट जो इजलास चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत ते शुरू थियो त पीटीआई जे मेंबरनि तरफ़ां आज़म सफ़ाती जी गिरफ़्तारी वारो जेको अमल आहे उनजे ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज दौरान बि सेनेट चेयरमैन हाउस जी जेका कार्रवाई आहे उनखे बरक़रार रखियो। उन खां पोइ ॿ बिल जेके आहिनि उहे पेश कया विया। फाइनेंस तरमीमी बिल कमेटी हवाले कयो वियो। उन दौरान आज़म सफ़ाती जी आज़ादी लाइ पीटीआई जे मेंबर शदीद एहतिजाज कंदा रहिया। सख़्त शोर शराबे खां पोइ सेनेट चेयरमैन इजलास सुभाणे 10 वॻे ताईं मुलतवी करे छॾियो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंभर।